तकरारी किनालनि जी अदावत ख़िलाफ़ दरकी में अॼु शहनी एहतिजाजी धरणो जारी आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी अॻुवाननि शिरकत कई। जिसकम SUP अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी अॻुवाननि हातिम खान शर्त समेत वकीलनि ज़ुल्फ़कार अली जलवानी सहाफ़ियुनि शागिर्दनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। धरणे सबबि 6 ॾींहं खां रोड ब्लॉक आहे, जॾहिं त ट्रैफ़िक पिणु मुतल थियल आहे। गाॾियूं कतार जी सूरत में बीठल आहिनि। तकरारी किनालनि जी अदावत ख़िलाफ़ दरकी में अॼु शहनी एहतिजाजी धरणो जारी आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी अॻुवाननि शिरकत कई। जिसकम SUP अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी अॻुवाननि हातिम खान शर्त समेत वकीलनि ज़ुल्फ़कार अली जलवानी सहाफ़ियुनि शागिर्दनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। धरणे सबबि 6 ॾींहं खां रोड ब्लॉक आहे, जॾहिं त ट्रैफ़िक पिणु मुतल थियल आहे। गाॾियूं कतार जी सूरत में बीठल आहिनि। जी साईं, ही जेको इन्हनि CCI जे इजलास जी ॻाल्हि कई आहे, हिते हिकिड़ो सवालिया निशान आहे। सवालिया निशान इहो आहे त छा अगरि CCI इन कैनाल्स खे अप्रूव करे छॾे त पोइ असां घर हलिया वेंदासीं, असांजी जदोजहद ख़तमु थी वेंदी छा, ऐं असां उन्हनि जे फ़ैसिले खे क़बूल करे वठंदासीं छा। हिन वक़्तु सिंध वकिला जी क़यादत में हिकु पेज ते आहे, हिकु आवाज़ आहे, ऐं उन्हनि जो जेको मुतफ़क़ा तौर ते लाहे अमल आहे त को बि हैवी ट्रैफ़िक न पंजाब वेंदी न पंजाब खां हेॾे ईंदी। हाणे जेको नेक्स्ट असांजो स्टेप आहे उहो आहे रेलवे ट्रैक खे बंदि करण जो। असीं सभु सिर्फ़ु कॉल जो इंतज़ारु करे रहिया आहियूं, ऐं सभ खां पहिरियां ई जेका सिंध ऐं पंजाब जी स्टेशन आहे उहा आहे ॾेरकी स्टेशन। असां ॾेरकी स्टेशन ते रेलवे जे ॿिन्ही ट्रैक्स खे ईंदड़ ऐं वेंदड़ ॿिन्ही खे बंदि कंदासीं, ऐं एतिरे ताईं कोन खोलींदासीं जेतिरे ताईं असांखे इन्हनि कैनाल खे डीनोटिफाई करण जो नोटिफिकेशन जारी नथा करनि। एतिरे ताईं असांजा धरना रोड, नेशनल हाईवे, मोटरवे ऐं रेलवे ट्रैक इहे असांजा बंदि रहंदा। ऐं जेकर इहे चवनि था त असां इजलास मथे जुमे ते कंदासीं त तकड़ असांखे बि कोन्हे। असां बि रोड ते वेठा आहियूं, तव्हां बि हिते आहियो, असां बि हिते आहियूं।